हाणे बाबा 8/1/1982 जा मां वकिया आहिनि। बाबा हाणे लंडन ग्रुप सां गॾु अव्यक्त बाबा मुलाक़ात था करनि। अॼु विशेष लंडन निवासी ॿारनि सां मिलण आया आहिनि बाबा। वैसे त सभी बाप दादा जे लाइ सभी प्रिय आहिनि, सभिनि खे विशेष मिलण जो चांस आहे, मिलियो आहे, लेकिन अॼु निमित लंडन निवासियुनि जे लाइ आया आहिनि बाबा। वैसे बि हाणे विदेशनि जी मीटिंग थी हले त बाबा चवनि था लंडन निवासी ॿारनि सेवा में दिलि व जान सिकव प्रेम सां पंहिंजो सहयोग ॾिनो ऐं ॾींदा ई रहंदा आहिनि। स्व जी उड़ती कला में बि सुठो अटेंशन आहे। लंडन निवासी ॿारनि जे लाइ बाबा चवनि था कि उन्हनि जे स्व जी उड़ती कला में बि सुठो अटेंशन आहे ऐं सेवा में बि सुठो आहे। नंबरवार त जाते ताते आहिनि, पोइ बि पुरुषारत जी रफ़्तार सुठी आहे। लंडन निवासियुनि जी पुरुषारत जी रफ़्तार सुठी आहे। सेवा में दिलि व जान सिकव प्रेम सां पंहिंजो सहयोग ॾींदा आहिनि। पोइ बि पुरुषारत जी रफ़्तार सुठी आहे। हिकु पक्षी उड़ंदो हुयो, क्लास में आयो, हाणे उड़ण ॾिसी करे ख़ुशि थींदा आहियूं। ईअं ई स्वयं जी बि उड़ती कला केतिरी प्रिय हूंदी न। पक्षियुनि खे उड़ंदे हुए ॾिसण ख़ुशी थींदी आहे न। गार्डन में फूलनि खे ॾिसी करे ख़ुशबू थींदी आहे, उहो बि ख़ुशबूदार फूल हुजे त गार्डन में केॾी ख़ुशबू ईंदी आहे। त ईअं ई बाबा असांखे चवनि था कि स्वयं बि सिधा उड़ती कला वारा ठहो, स्वयं बि सिधा रूहानी बाप खे यादि करे रूहे गुलाब ठहो। जॾहिं उड़ंदा रहो त फ्री आहियो। जॾहिं असां उड़ंदा रहंदासीं न, मतिलबु हिकु ॻाल्हि खे पार करे ॿी ॻाल्हि अॻियां वधंदा रहंदासीं त फ्री हूंदासीं, माया सां स्वतंत्र हूंदासीं। ऐं उड़ण जे बजाए हेठि ईंदा आहियो त बंधन में फसी वेंदा आहियो। उड़ती कला अर्थात बंधन मुक्त, सदा योग युक्त। त लंडन निवासी छा सम्झंदा आहिनि? उड़ती कला आहे न लंडन वारनि जी। हेठि त न ईंदा आहियो न। अगरि हेठि ईंदा बि आहियो त हेठां वारनि खे मथे वठी वञण लाइ ईंदा आहियो, है न। अगरि तव्हां हेठि ईंदा बि आहियो त हेठि छो ईंदा आहियूं? असां हुननि में फसण लाइ थोरी ईंदा आहियूं। हेठां वारनि खे मथे वठी वञण लाइ ईंदा आहिनि। सम्झो अगरि तव्हां कंहिंखे ज्ञान बि ॾियो था, कंहिंसां संबंध संपर्क में बि अचो था, कंहिंखे क्लास बि करायो था, त तव्हां छा चईंदा? बाबा 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 ईअं चईं, बाबा हीअं हीअं चईं, असांखे बाबा हीअं ॿुधाईं। त मतिलबु कि तव्हां इहे सोचो कि मां अवतरित आत्मा मथां खां हेठि आई आहियां ऐं तव्हां कंहिंखे क्लास करायो। सम्झो तव्हां फ़ोन ते था ॻाल्हायो, है न। त फ़ोन ते ॻाल्हाईंदे समय तव्हां इहे सोचो कि मां मथे अवतरित आत्मा हाणे अचां थी, हिन आत्मा सां फ़ोन ते ॻाल्हायां थी, त उहो तव्हांखे कुझु बि ॿुधाईंदी रहे। तव्हांजो लक्ष्य आहे कि बाबा 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 करे असांखे बाबा हिन ॻाल्हि जे लाइ हीअं ॿुधाईंदा आहिनि। हुननि खे बि उन्हनि ॻाल्हियुनि जी हुन जाल सां, हुन संबंधनि सां परे हुनजो बि बुद्धि योग। तव्हां शिव बाबा चईंदा न, असांखे शिव बाबा हीअं ॿुधाईंदा आहिनि। थोरे समय जे लाइ त उहा शिव बाबा वटि हुनजो ध्यानु वेंदो। त तव्हां हेठि भले आया हुननि सां मिलण लाइ, ॻाल्हाइण लाइ, लेकिन छो आयो?
हुनखे बि शिव बाबा जी यादि दिलाइणु आहे। चलो हुनखे असां ईअं एतिरो न ॿुधाए सघंदा आहियूं बाबा जे बारे में, लेकिन एतिरो त ॿुधायूं। अच्छा, मां ज्ञान ॿुधंदी आहियां असांखे शिव बाबा हीअं हीअं चईंदा आहिनि, असांखे शिव बाबा ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। हिन में छा आहे? त बाबा चवनि था हेठि ईंदा बि आहियो त मथे वठी वञण लाइ ईंदा आहियो, वैसे न ईंदा आहियो। त हेठि जी स्टेज ते स्थित आहियो, जो हेठि जी स्टेज ते स्थित आहिनि, उन्हनि खे हिमत ऐं उल्लास दिलाइण जी उड़ाइण लाइ सेवा जे प्रति हेठि ईंदा आहियो, पोइ मथे हली वेंदा आहियो। अहिड़ी प्रैक्टिस आहे। असां सेवा जे लाइ हेठि ईंदा आहियूं, सभिनि खे ज्ञान गुण शक्तियूं जे बारे में ॿुधाईंदा आहियूं, अज्ञाननि खे अज्ञाननि जे हिसाब सां, ज्ञाननि खे ज्ञाननि जे हिसाब सां, पोइ वापसि मथे हली वेंदा आहियूं। अहिड़ी प्रैक्टिस आहे। छा सम्झंदा आहियो? लंडन निवासी ग्रुप सदा देह ऐं देह जी दुनिया जी आकर्षण सां नियारा आहिनि। लंडन निवासी ग्रुप सॼा देह ऐं देह जी दुनिया सां नियारा आहिनि। सदा बाप जा प्यारा। इनखे चइबो आहे कमल पुष्प समान। कमल पुष्प समान मतिलबु कि हिन दुनिया में रहंदे हुए बि असां हुननि सां अटैचमेंट न हुजिणो खपे। न्यारो प्यारो मतिलबु कि हुननि सां ॻाल्हायूं, रहंदे हुए बि हुननि सां अटैचमेंट न हुजिणो खपे, है न। त हेठि आयासीं न्यारा प्यारा, बाप जा प्यारा, इनखे चइबो आहे कमल पुष्प समान। सेवा अर्थ रहंदे हुए बि न्यारा प्यारा। त न्यारो प्यारो ग्रुप आहे न लंडन निवासियुनि जो। बाबा पुछनि था लंडन निवासियुनि जो न्यारो प्यारो ग्रुप आहे न। लंडन सां सॼे विश्व जे सेवा केंद्रनि जो संबंध आहे। लंडन सां सॼे विश्व जे सेवा केंद्रनि जो संबंध आहे। त लंडन निवासी हिन सेवा जे वृक्ष जा फाउंडेशन थी विया, मतिलबु विदेश जी सेवा जो फाउंडेशन आहे लंडन। फाउंडेशन कमज़ोर त सॼो वृक्ष कमज़ोर। फाउंडेशन कमज़ोर त सॼो वृक्ष कमज़ोर। केॾी वॾी ज़िम्मेवारी आहे ॾिसो। हिन करे फाउंडेशन खे सदा पंहिंजे मथां सेवा जी ज़िम्मेवारी सहित अटेंशन रखिणो खपे। ऐं उहो बि हुन फाउंडेशन में जो निमित आत्मा आहे, जो लंडन में जो सेंटर आहे, उन्हनि जे जो हेड आहे, है न। निमित कीअं ठाहींदा आहिनि बाबा? निमित कीअं ठाहींदा आहिनि? निमित उअं ठाहींदा आहिनि कि जेकी आत्मा जा वीचार, सम्झ, स्वभाव, संस्कार ॾाढनि खे सुठो लॻे। ये कई बार हूंदो न कि कोई संगठन हूंदो, हुन में कोई माण्हू चए हीअं करो त सभु हुनजी मञंदा, हा 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 हीअं करो। मतिलबु हुननि खे हुननि जी राय, हुननि जी सम्झ पसंदि ईंदी, त उहो जीअं हुनखे हेड ठाहे छॾींदा, है न। त लंडन में जो बि निमित आत्मा हूंदी त हुनजी सोच, हुनजी बाबा जे ज्ञान जे हिसाब सां ई, ॾिसो बाबा जो ज्ञान खे बि हर आत्मा पंहिंजी पंहिंजी रीति सम्झंदी आहे, हुनखे धारण करे हलंदी आहे। पोइ हुतां जे माण्हुनि खे बि पसंदि अचे हुन अनुसार हलणु, है न। तॾहिं त निमित ठहींदो आहे न। त सोचो लंडन में बि जो निमित आहे, उन्हनि खे पंहिंजे मथां केतिरो अटेंशन ॾियणो पवंदो। फाउंडेशन कमज़ोर त सॼो वृक्ष कमज़ोर। इन करे फाउंडेशन खे सदा पंहिंजे मथां सेवा जी ज़िम्मेवारी सहित अटेंशन रखिणो आहे।
वैसे त हर हिक खे पंहिंजे मथां विश्व जी सेवा में ज़िमेवारी आहे। उन ॾींहुं बि ॿुधायो कि जहिड़ी ज़िमेवारी ते ताजदारी आयो, सभु ज़िमेवारी जा ताजदार। पोइ बि अॼु लंडन निवासी ॿारनि खे विशेष अटेंशन दिलाइनि था बाबा। इहा ज़िमेवारी जो ताज सदा जे लाइ डबल लाइट ठाहिण वारो, ये ज़िमेवारी जो ताज सदा जे लाइ डबल लाइट ठाहिण वारो। छो ख़ुदि खे ज़िमेवार सम्झंदव त ऑटोमेटिकली अटेंशन वेंदो, बाबा जी यादि सदा रहंदी, बाबा जी यादि सदा रहंदी त हल्का रहंदव, आत्मा स्थिति में स्थित थी करे हलंदव। बाबा जी यादि रहंदी त ऑटोमेटिकली सभु बोझ सां बि हल्का रहंदा, त डबल लाइट थी वियो न। बोझ वारो ताज न, सर्व प्रकार जे बोझ खे मिटाइण वारो अहिड़ो ताज पाइणो। त बाबा चवनि था कॾहिं पाए सघंदासीं छा, जॾहिं असां ख़ुदि खे ज़िमेवार सम्झंदासीं। बाबा चवनि था अनुभव बि त आयो कि जॾहिं तन मन धन मनसा वाचा कर्मणा सभु रूप सां सेवाधारी ठही सेवा में बिज़ी रहंदा आहियो त सहज जी माया जी जगत जी ठही वेंदा आहियो। तन मन धन मनसा वाचा कर्मणा सभु रूप सां अगरि असां सेवाधारी ठही सेवा में बिज़ी रहंदा आहियूं न त सहज जी माया जी जगत जी ठही देह जो भान स्वतः सहज ही ख़त्म थी वेंदो। भुलियो हुयो जीअं त भुलिजी वेंदा है न। जॾहिं सेवा में बिज़ी वेंदा आहिनि जेकी सेवा कंदे हुए जो ख़ुशी मिलंदी आहे न, ऐं जो ज्ञान ॿुधाईंदे जो भरपूरता जो अनुभव थींदो आहे, ज्ञान ॿुधाईंदे बि ॾाढो कुझु अनुभव थी वेंदो आहे। त हीअं लॻंदो आहे देह बि भुलिजी वेंदी आहे, महिनत न करणी पवंदी आहे, अनुभव आहे न। सेवा जे समय बाप ऐं सेवा जे सिवाय ॿियो कुझु बि न सूझंदो, ख़ुशी सां नचंदा रहंदा आहिनि। त वो ज़िमेवारी जो ताज हल्को हूंदो आहे। जॾहिं सेवा कंदा आहियूं त ख़ुशी मिलंदी आहे न, त वो ज़िमेवारी जो ताज हल्को थी वेंदो आहे। अर्थात हल्का ठाहिण वारो सेवा जी ज़िमेवारी जो ताज। हिन करे बाप दादा सभी ॿारनि खे रूहानी सेवाधारनि जो टाइटल विशेष यादि दिलाईंदा। बाप दादा सभी ॿारनि खे छा यादि दिलाईंदा आहिनि? रूहानी सेवाधारी जो टाइटल यादि दिलाईंदा। तव्हां सभु केरु आहियो? रूहानी सेवाधारी। बाबा चवनि था बाप दादा बि रूहानी सेवाधारी ठही करे ईंदा आहिनि त जो बाप जो स्वरूप उहो ॿारनि जो बि स्वरूप त रूहानी सेवाधारी मतिलबु ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मनसा वाचा कर्मणा सेवा करो। त सभी डबल विदेशी ताजदारी आयो न, बाप समान सदा रूहानी सेवा। अख खुली मिलन मनायो ऐं सेवा जे क्षेत्र में उपस्थित। त अख खुलंदे ई बाबा खे गुड मॉर्निंग कंदा आहिनि। त बाबा ॾिसो तव्हांखे सॼो ॾींहुं कीअं सेवा था कनि। अख खुली बाबा से मिलन मनायो ऐं सेवा जे क्षेत्र में उपस्थित। गुड मॉर्निंग सां सेवा शुरू थींदी आहे ऐं गुड नाइट ताईं सेवा ही सेवा आहे। जीअं निरंतर योगी ईअं निरंतर रूहानी सेवाधारी।
चाहे कर्मणा सेवा करो भी कंदा आहियो त कर्मणा द्वारा भी रूहनि खे रूहानियत जी शक्ति भरदा आहियो न। भई तव्हां घर में रोटी बि ठाहियो, जो बि करो, लक्ष्य रखो कि मूंखे बाबा जी यादि में करणो, त तव्हांजी रोटी भरदव त बि उन्हनि आत्माउनि में शक्ति अची वेंदी। चाहे कर्मणा सेवा बि कंदा आहियो त कर्मणा द्वारा बि रूहनि खे रूहानियत जी शक्ति भरदा आहियो त छो जी कर्मणा सां गॾु गॾु मन सां बि सेवा, मन सां सेवा बि कंदा आहियो न। त कर्मणा सेवा सां बि रूहानी सेवा, भोजन ठाहींदा आहियो त रूहानियत जो बल भोजन में भरिजी वेंदो आहे। हिन करे भोजन ब्रह्मा भोजन ठही शुद्ध अन्न ठही वेंदो आहे न। चेक करो, ईअं ई न कि हा भई रोटी ठाहिणी आहे, छो त घर गृहस्थी में अगरि कोई बाबा जो वार ठही करे हलंदो आहे त हुन लाइ त इहे ई सेवा आहे न, है न। त शुद्ध अन्न थी वेंदो, प्रसाद जे समान थी वेंदो। त स्थूल सेवा सां में बि रूहानी सेवा भरो, निरंतर सेवा निरंतर माया जी थी। अगरि तव्हांखे विघ्ननि सां मुक्त थियणो आहे, माया सां मुक्त थियणो आहे त बाबा छा चवंदा आहिनि, निरंतर सेवा करणु। छो जे निरंतर वेंदव त निरंतर माया जी थी वेंदव, विघ्न विनाशक ठही वेंदव। त लंडन निवासी छा आहे, निरंतर सेवा करे। लंडन में माया त न ईंदी आहे न, माया खे बि लंडन सुठो लॻंदो आहे, लॻंदो आहे। अच्छा, लंडन निवासी हाणे छा करणु चाहींदा, सुठा सुठा रतन आहिनि लंडन जा, जॻह जॻह ते वैसे भी विदेश जे सेवा केंद्र हिक सां ॿिए सां टियों ईअं खुलंदा रहनि विदेश में। हाणे टोटल केतिरा सेवा केंद्र आहिनि बाबा पुछनि था, हाणे त ॾाढा थी विया हूंदा, लेकिन फाउंडेशन लंडन आहे त वृक्ष सुंदर थी वियो आहे। जीअं तने सां एतिरी टाल टाले निकिरंदियूं, उहो वृक्ष केतिरो सुंदर लॻंदो हूंदो। त विदेश जो वृक्ष बि विस्तार वारो सुठो फलीबो थी वियो आहे। बाप दादा बि ॿारनि जी सिर्फ़ लंडन न, सभी ॿारनि जी सेवा जो उमंग उत्साह ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। विदेश में लग्न सुठी आहे, यादि जी बि आहे, सेवा जी बि आहे, ॿिन्हिनि जी लगन सुठी आहे। सिर्फ़ हिकु ॻाल्हि जी माया जे नंढे रूप में सां बि घबराईंदा जल्दी आहिनि। सिर्फ़ हिकु ॻाल्हि आहे कि माया जे नंढे रूप सां बि जल्दी घबराए वेंदा लंडन निवासी। जीअं हिते इंडिया में कई ब्राह्मण जो आहिनि न, उहे चूहे सां बि घबराईंदा आहिनि, कॉकरोच सां बि घबराईंदा आहिनि न। हाणे त गर्मियुनि में माण्हू कंहिंसां घबराइनि, घर में छिपकलियूं घुसी वेंदियूं आहिनि मच्छर खाइण लाइ, ऐं वेठे बि ईंदी आहे छुपी करे, जीअं माण्हू ॾिसी करे रिझी वञे, है न। त कोई माण्हू छिपकलियुनि सां बि डिॼंदो आहे, कॉकरोच बि। गर्मी में सभु जानवर ॿाहिरि निकिरंदा आहिनि त चूहा कॉकरोच इन्हनि सां डिॼी वेंदा आहिनि। लेकिन डिॼणो न खपे, लेकिन घर में इन्हनि खे रखिणो बि न खपे, छो जी सेफ्टी बि रखणी आहे न, छो जी ज़हरीली बि हूंदी आहे। त बाबा चवनि था विदेशी माया सां, नंढी सी माया सां जल्दी घबराइजी वेंदा, सिर्फ़ विदेशी ॿार इन सां घबराए वेंदा आहिनि, नंढो खे वॾो सम्झी वठंदा आहिनि, लेकिन आहे कुझु न, कागज़ जे शेर खे सचो शेर सम्झी वठंदा आहिनि। जेतिरी लगन आहे न, ओतिरो घबराइण जे संस्कार थोरो सो मैदान ते अची वेंदो। त विदेशी ॿारनि खे माया सां घबराइण, बाबा असांखे चवनि था विदेशी ॿारनि खे माया सां घबराइणो न,
बाबा चवनि था लगन त सुठी आहे हुननि जी, लेकिन कागज़ जे शेर सां बि घबरायो। किनो नंढी सी ॻाल्हि सां कागज़ जे शेर खे सचो शेर सम्झी वठंदा आहिनि। जेतिरे लगन आहे न ओतिरो घबराइण जे संस्कार नंढो सो मैदान में अची वियो। त विदेशी ॿारनि खे माया सां घबराइणो न खपे, खेॾणो खपे। बाबा चवनि था विदेशी ॿारनि खे माया सां घबराइणो न खपे, खेॾणो खपे। कागज़ जे शेर सां खेॾणो हूंदो आहे या घबराइणो हूंदो आहे? खिलौनो थी वियो न, खिलौने सां घबराइण वारे खे छा चईंदासीं? छा चईंदासीं? जेतिरी महिनत कंदा आहियो त हुन हिसाब सां डबल विदेशी सभई नंबर 1 सीट वठी सघंदा आहिनि। छोकी ॿिया धर्मनि जे परदनि जे अंदर में डबल परदे जे अंदर में बाबा खे पहचाने वरितो, है न? तव्हां बाबा खे डबल परदे जे अंदर बाबा खे पहचाने वरितो। हिकु त साधारण स्वरूप जो परदो, ॿियो धर्म जो बि परदो। मतलब विदेशी हिकु त भारतवासी त अलॻि ई नज़र ईंदा आहिनि न। हिकु त साधारण स्वरूप जो परदो आहे, मतलब ब्रह्मा बाबा जो परदो। ॿियो अलॻि धर्म बि थी वियो, भारत खां ॿाहिरि थी वियो। त ॿ परदा थी विया न। विदेशी ॿार ॿिन्हिनि परदनि जे अंदर वञण वारा आहिनि, ॿिन्हिनि परदनि जे अंदर ॼाणण वारा ॿार। त उन हिसाब सां न बाबा चवनि था डबल परदे जे अंदर बाप खे पहचाने वतन हुननि। हिकु त साधारण स्वरूप जो परदो आहे, ॿियो ॿिए धर्म जो परदो आहे। भारतवासी खे त हिकु ई परदे खे ॼाणणो पियो, मतलब ये ब्रह्मा साधारण शरीर आहे। लेकिन विदेशी ॿ परदनि जे अंदर ॼाणण वारा, हिकु धर्म जो, ॿियो रूप जो। हिमत वारा बि ॾाढा आहिनि। असंभव खे संभव बि कयो आहे त क्रिश्चन या अन्य धर्म वारा सम्झंदा आहिनि कि असांजे धर्म वारा ब्राह्मण कीअं ठही सघंदा आहिनि। असंभव। त सोचो तव्हां विदेशी ब्राह्मण ठही ईंदा आहिनि त ॼाणण असंभव खे संभव कयो न। ॼाणण में बि होशियार, मञण में बि होशियार, है न? त जॾहिं एॾी सारी होशियारी ॾेखारी आहे त बाबा चवनि था नंढी सी माया सां छो था ॾिजो? ॿिन्हिनि में नंबर 1 आहियो न, बाक़ी हली करे चूहा अची वेंदो आहे त घबराइजी वेंदो आहे। चूहा मतिलबु अहिड़ी कोई ॻाल्हि नंढी सी त घबराइजी वेंदा आहिनि विदेशी, जल्दी घबराईंदा आहिनि। भारतवासियुनि खे त आदत आहे न एड़ी वेड़ी ॻाल्हियुनि जी। त बाक़ी बाबा चवनि था सहज मार्ग आहे, लेकिन पंहिंजे व्यर्थ संकल्पनि खे मिक्स करण सां सहज बि मुश्किल थी वेंदो। फालतू न सोचो। बाबा त हमेशह चईंदा आहिनि न, अॼु बि बाबा चई न निश्चय जो फाउंडेशन पक्को हुजे न, ऐं ॿियो कंहिंसां बि आकर्षित न थियो। मतलब सुठी ॻाल्हियुनि सां त बाबा चईंदा आहिनि आकर्षित न ई थियणो। बाबा त अॼु बाबा चई बुरी फालतू ॻाल्हियुनि सां बि आकर्षित न थियो। त व्यर्थ संकल्पनि खे मिक्स करण सां सहज ई मुश्किल थी वेंदो आहे। त हिन में बि जंप लॻाए माया खे परखण जी अख तेज करो, है न? अॼु बाबा चई न कि माया बहु रूप थी करे ईंदी, तव्हांखे आकर्षित कंदी। अगरि तव्हां आकर्षित न थींदा त उहो सहयोगी ठही वेंदी। त बाबा चवनि था विदेशी निमित विदेशी खे चवनि था बाबा, लेकिन सभिनि असांजे लाइ कि व्यर्थ संकल्प खे मिक्स करण सां सहज मुश्किल थी वेंदो आहे। त इन सां बि जंप लॻायो, माया खे परखण जी अख तेज करो। मिसअंडरस्टैंड करे वठंदा आहिनि, कागज़ खे रियल सम्झी वठंदा आहिनि। मिसअंडरस्टैंडिंग थी वई न त डबल विदेशियुनि जी विशेषता बि ॾाढी आहे, सिर्फ़ु हिकु कमज़ोरी आहे। बस कहिड़ी कमज़ोरी बाबा ॿुधाइनि था? नंढी सी ॻाल्हि सां बि घबराइजी वेंदो।
रखी न सघंदा आहिनि। न त डबल विदेशियुनि जी विशेषता बि ॾाढियूं आहिनि। वो पंहिंजे मथां हंसदा बि आहिनि। अगरि फंसी वेंदा आहिनि न त ख़ुदि जे मथां हंसदा बि आहिनि। जॾहिं ॼाणे वठंदा आहिनि कि कागज़ जो शेर आहे, रियल न आहे, त हंसदा आहिनि। चेक बि करे वठंदा आहिनि, चेंज बि करे वठंदा आहिनि, लेकिन हुन समय घबराइण जे कारण हेठि अची वेंदा आहिनि। उस समय घबराइण जे कारण हेठि अची वेंदा आहिनि, विच में अची वेंदा आहिनि या विच में अची वेंदा आहिनि। पोइ मथे वञण जे लाइ महिनत कंदा आहिनि त सहज जे बजाए महिनत जो अनुभव थिए। सम्झो काथे न चिल्लाइण जी आवाज़ थी अचे, त थींदो अलाए छा थियो, अलाए छा थियो, माण्हू त चईंदा न। लेकिन असांखे ध्यानु बि ॾियणो आहे। असांखे हिकु थींदो न नॉर्मल रीति सां असां भई ॾिसी चऊं कुझु गड़बड़ी त कंहिंखे मदद त न खपे, या दूर खां ई शांती शांती सां माण्हू खे चई छॾियो। छो त घबराइणो न आहे। अरे अलाए छो था चिल्लाइनि, अलाए छो था चिल्लाइनि, काथे फसी त न पिया, ईअं त न थियो, ईअं त न थियो। फालतू संकल्प न करणो है न। त बाबा चवंदा आहिनि कि विदेशी हीअं कंदा आहिनि त काथे हेठि अची वेंदा आहिनि या विच में फसी वेंदा आहिनि। चेक बि करे वठंदा आहिनि, लेकिन पोइ या त हेठि अची वेंदा आहिनि या विच में फसी पवंदा आहिनि। मथे वञण जे लाइ महिनत कंदा आहिनि, मतलब पंहिंजी बुद्धि बाबति वटि टिकाइण जे लाइ महिनत कंदा आहिनि। सहज जे बजाए महिनत जो अनुभव थींदो। वैसे जरा बि महिनत न आहे। बाबा जा ठहियो अधिकारी आत्मा ठहियो, खज़ाननि जा, घर जा, राज्य जा मालिक ठहियो, ॿियो छा खपे। त हाणे छा कंदा, घबराइण जे संस्कार खे हिते ई छॾे करे वञो। त चेक कजो तव्हां हाणे त ॾिसो ई था, लड़ाई तेज़ थींदी थी वञे, कॾहिं बि कुझु बि थी सघंदो आहे। अगरि असां हुन समय घबराइण लॻी वेंदासीं न, तॾहिं असांखे त सभु पतो आहे छा छा थियणो आहे। त घबराइण जे संस्कार ठाहे छॾिजो। सम्झो बाप दादा बि खेल ॾिसंदा रहंदा आहिनि, हंसदा बि रहंदा आहिनि, ॿार गहराई में बि वेंदा आहिनि, लेकिन गहराई सां गॾु गॾु काथे काथे घबराईंदा बि आहिनि। लास्ट फास्ट जे बि संस्कार आहिनि। पहिरियों विदेशनि में विशेष फसण जा संस्कार हुया, हाणे फास्ट वञण जा संस्कार। त हाणे जीवन में काथे फसो न। चलो तव्हांखे संकल्प अचे बि थो कि छा थियो, या त बाबा खे चई करे शांती जा वाइब्रेशन ॾेई करे बसि सोचो ई न। अगरि सोचो बि था, तव्हांखे करिणो बि आहे त वञी करे ॾिसी अचो। लेकिन हलचल में न अचो, घबरायो न, अरे छा थियो, कीअं कीअं थियो, फलानो फलानो, है न, ईअं न करो। त बाबा चवनि था घबराइण जा संस्कार छॾो। सम्झो बाप दादा बि खेल ॾिसंदा रहंदा आहिनि, हंसदा बि रहंदा आहिनि, ॿार गहराई में बि वेंदा आहिनि, लेकिन गहराई जे साथ साथ काथे काथे घबराईंदा बि आहिनि। लास्ट ऑफ आल संस्कार पहिरियों विदेशनि में विशेष फसण जा संस्कार हुया, हाणे फास्ट वञण जा संस्कार। हिक में न फसदा आहिनि, लेकिन अनेकनि के में फसी वेंदा आहिनि। हिक ई लाइफ में केतिरा पिंजरा थी वेंदा आहिनि। हिक में न फसदा आहिनि, लेकिन अनेकनि में फसी वेंदा आहिनि। हिकु पिंजरे सां निकिरंदा आहिनि, ॿिए में फसदा आहिनि, ॿिए सां निकिरंदा आहिनि, ॿिए में फसी वेंदा आहिनि। त बाबा चवनि था त जेतिरो ही फसण जा संस्कार हुया, ओतिरो ही फास्ट वञण जा संस्कार। सिर्फ़ हिकु नंढी सी ॻाल्हि, नंढी सी चीज़ खे वॾो न ठाहे, नंढी सी चीज़ खे
वॾो न ठाहियो बाबा चयो, वॾे खे नंढो ठाहियो त काथे फसंदव न, हाई जंप लॻाए त बाबा असांखे चवनि था काथे फसो न, हाई जंप लॻाइण लाइ छा करो, वॾी ॻाल्हि खे नंढी करे नंढी खे फटाफट ख़तमु करे छॾो। ईअं बि थींदो आहे छा, ईअं बि थींदो आहे छा, ये क्वेश्चन न करणो, ये क्वेश्चन न करणो, इहे छा थियो, ईअं बि थींदो आहे, इन जे बजाए जो थिए थो उनमें कल्याण, जो थिए थो हुनमें कल्याण, क्वेश्चन ख़तमु हुजिणो खपे, फुल स्टॉप, बुद्धि फुल स्टॉप, बुद्धि खे हिन में ज्यादा न हलायो, न त एनर्जी वेस्ट थींदी, जेको थियो थियो, हाणे जो त समय वैसे बि असांखे न बुद्धि खे फालतू ॻाल्हियुनि में न लॻाइणो, ईअं छो थो करे, ईअं छो थो करे, न सभिनि खे ब्लेसिंग ॾींदा रहो, सभिनि जे लाइ सुठो सोचता रहो, त बाबा चवनि था कि हाणे फुल स्टॉप लॻाइण खपे, बुद्धि खे हिन में ज्यादा न हलायो, न त एनर्जी वेस्ट हली वेंदी ऐं पंहिंजे खे शक्तिशाली न अनुभव कंदा। क्वेश्चन मार्क ज्यादा थी वेंदो, त हाणे मधुबन जी वरदान भूमि में क्वेश्चन मार्क ख़तमु करे वठो, मधुबन जी वरदान भूमि में क्वेश्चन मार्क ख़तमु करे वठो, फुल स्टॉप लॻायो, क्वेश्चन मार्क मुश्किल आहे, फुल स्टॉप सहज आहे, त सहज खे छॾे करे मुश्किल खे छो अपनाईंदा आहियो, हुन में एनर्जी वेस्ट कंदा आहियो, फुल स्टॉप में लाइफ ही बेस्ट थी, जाते वेस्ट आहे उते, जाते वेस्ट आहे उते बेस्ट न आहे, त फुल स्टॉप लॻाईंदव त लाइफ बेस्ट थी वेंदी, या त वेस्ट आहे या बेस्ट आहे, त छा करणो खपे, छा करणो, पंहिंजी एनर्जी खे वेस्ट करणो आहे या बेस्ट जी तरफ़ लॻाइणो, ये छो थो करे, हीअं छो थियो, हिन हीअं छो कई, मूंसां हीअं छो थियो, सभु फुल स्टॉप, सभिनि में कल्याण बस। अगरि तव्हांखे अंत मते सुगति करणी आहे न, त हाणे खां ई फुल स्टॉप लॻाइण जी स्पीड तेज करो, इहे वाइब्रेशन था अचनि, इहे संकल्प था थियनि, कुझु न, फुल स्टॉप, हाणे वेस्ट न करणो आहे, हर संकल्प बेस्ट, हर सेकेंड बेस्ट, अच्छा लंडन निवासियुनि सां गॾु गॾु बि रूह रियान थी वई, लंडन जे सभी सिकिड़ियत ॿारनि खे बाप दादा जो कदम घुराइण, यादि प्यार स्वीकार जो, साकार में मधुबन में न बि पहुच रहे हैं, लेकिन बाप दादा सदा ॿारनि खे सम्मुख ॾिसंदा आहिनि, जो बि सर्विसेबल ॿार आहिनि, हिक हिक जो नाम छा वठनि बाबा, निमित बाबा हुननि खे था चवनि, लेकिन असां सभिनि जे लाइ, जो भी सभी आहिनि, सभी सहयोगी आत्माएं आहिनि, सभी बेफ़िक्र ठही फ़कुर में रहण वारी आहे, छो जी सभिनि जो साथी स्वयं बाबा, अच्छा सभी ॿारनि खे यादि प्यार स्वीकार, सभी ॿारनि खे यादि प्यार स्वीकार, अच्छा शांति, बाबा खे यादि करो,